अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर अगड़ा है। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे सिंधी शाइरी में सिन्फ़ गीत। गीत हिंदी शाइरी जे बुनियादी सिन्फ़नि मां हिकु सिन्फ़ आहे। गीत संस्कृत लफ़्ज़ गी या ग्या मां वरितल आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे ॻाइणु। हीउ लोक गीत खां बिल्कुलु निराली शइ आहे। मुख़्तलिफ़ लुग़तनि में गीत जी माना राग या ॻाइणु आहे। गीत लोक गीत खां घणो पोइ जी पैदावार आहे, जंहिंजी इब्तिदा फितरी मुहबत जे जज़्बे हेठि थी। आमतौर गीत ज़रिए शाइर औरत जी ज़िबानी दर्द ऐं फ़िराक जा पुरसोज़ नगमा ॻाईंदो आहे ऐं महबूब सां मुख़ातिब थी निष्ठाई सां पंहिंजो हाल ओरींदो आहे। जदीद दौर में शाइरनि गीत जी वस्फ़ में कुझु कुशादगी आंदी आहे। हाणे प्रेम ऐं मुहबत खां सवाइ गीत समाज जे बेअंत मसइलनि, मक़ामी ज़िंदगी में माशरे जी तस्वीरनि ऐं वतन ऐं क़ौम जी उकीर जे जज़्बनि खे बि गीत में शामिल कयो वियो आहे। इहो ई सबबु आहे जो असांजे सिंधी शाइरनि गीत खे सिंध जे क्लासिकी सिन्फ़नि बैत, वाई ऐं काफ़ी जे वेझो आणे छॾियो आहे। गीत सिंधी में 1954 जे दरसी किताबनि में मौजूदु मिले थो। गीत खे गीत बि चवंदा आहिनि त गीच बि। शाह लतीफ़ सुरससी आबरी में गीच खे ॻाच करे बि सॾियो आहे। सिटाव जे लिहाज़ खां गीत हिकु ॾेढ ऐं 2 मिसरनि जा थियनि था। बाक़ी सॼो गीत 2, 2.5 या 3 मिसरनि खां बि वधीक ते मुश्तमिल हूंदो आहे।